ख़ुशीअ जहिड़ी का ख़ुराक कोन्हे या ॿियनि अखरनि में खिल जहिड़ी का ख़ुराक कोन्हे ऐं गणतीअ जहिड़ो को ॻारो कोन्हे। गणतियूं त असां सभु कयूं था, ज़िंदगी में गणतियुनि खां सवाइ कुझु आहे ई कोन। असांजो उमेश फेरवाणी जेको पंहिंजे चर्चनि ऐं पंहिंजे ॻाल्हियुनि सां तव्हांखे खिलाए खिलाए खीरो कंदो, तव्हांजे साम्हूं पेश आहे उमेश फेरवाणी। हिते आयल सभई माउ पीउ, वॾा नंढा, भाउर भेनर, ससु नुंहुं, ॾेर ॾेराणियूं, मामा मामियूं, चाचा चाचियूं, जेके विसरी विया हुजनि उन्हनि सभिनि ते उमेश फेरवाणी जो प्यार भरो सलाम। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे हिते अॼु अची। अगरि जेको मां तव्हांजे साम्हूं पेश कयो तव्हां ते वरियो त हिन जे तारियुनि जो हक़दार मां न हूंदुमि, हिन तारियुनि जे हक़दार हूंदा सिर्फ़ु हिकु, हो आहिनि आशा चांद, छोकी हुननि ॾाढी महिनत कई आहे। मां इंडिया में वन ऑफ द 3 स्टैंडअप कॉमिक्स आहियां। मां स्टैंडअप कॉमेडी इंग्लिश में कंदो आहियां, पहिरीं दफ़ो सिंधीअ में कोशिशि करे रहियो आहियां, छोकी मां हिकु प्राउड सिंधी आहियां। शुरूआति करण खां पहिरियों थोरो वार्मअप कंदासीं। वार्मअप जो मतिलबु सम्झंदा हो तव्हां? थोरो तयारी कंदासीं त सभई पहिरियों पंहिंजो राइट हथु मथे कनि, राइट हथु सभई ॾाढो सुठो हेठि कयो, लेफ्ट हथु मथे कयो, ॾाढो सुठो, आंगड़ियूं मिलाए, तोड़जो न, तोड़जो न। जॾहिं मां 1 2 3 कयां सभई हिकु साथ पंहिंजो स्ट्रेस कढंदासीं। 1 2 हाणे ईंदो मज़ो। हेॾी ख़ुशी ॻाल्हियूं करे रहिया आहियूं असां। मूंखे यादि ईंदी आहे पंहिंजे ससु जी, छोकी जे ॾींहं सां मां पंहिंजे ससु सां मिलो आहियां मुंहिंजी ख़ुशी गुम थी वई आहे। ससु आई घर मूंखे चई हेॾे अचु मुआ। मां चयो मम्मी मूंखे मुआ न सॾु कयो, मूंखे बीबी बॉय सॾु कयो। मां हाणे ब्लैकबेरी वरितो आहे त आई एम अ बीबी बॉय। चई मां त तोखे हूअं बि बीबी बॉय सॾु कंदी आहियां, ॿेड़ीअ ॿुॾा। जंहिंखे पंहिंजी ससु वरंदी आहे हथु मथे करे। 2 माण्हू, मुंहिंजो हिकु दोस्त आहे, हो बि ॾाढो प्यारो भोलो भगत सिंधी आहे, हुनजी शादी थियण वारी। चई उमेश यार तुंहिंजी शादी थी वई आहे यार, मुंहिंजी बि थियण वारी आहे, पर मां ॾाढो नर्वस आहियां। पहिरीं राति ते ज़ाद सां छा ॻाल्हि कयां यार, मुंहिंजी त काई गर्लफ्रेंड बि न रही आहे। मां चयो यार ॾिस मूंखे त हूअं शेरो शाइरी जो ॾाढो शौक़ु आहे, 2 लाइनियूं तोखे ॿुधायां थो, 2 लाइन्स ॿुधायां थो, तूं वञी हे चई सजांइ, ख़ुशि थी वेंदे। चई ॿुधाए। मां चयो हिंदी में थी यादि कजांइ। चइजांइ चांद देखा पर तुझ जैसी चांदनी नहीं देखी। मां चयो बिल्कुलु फिदा थी ईंदे तुंहिंजे मथां। वीचारो भोलो भगत सॼो हफ़्तो प्रैक्टिस कई, सुबुह शाम जॾहिं मिले चांद देखा पर तुझ जैसी चांदनी नहीं देखी, चांद देखा पर तुझ जैसी चांदनी नहीं देखी। सुमंदे भी चांद देखा पर तुझ जैसी चांदनी नहीं देखी। जेॾी रूम में घिरियो ॾिठई ज़ाल वेठी आहे घूंघट ओरे, सभु विसरी वियुसि, नर्वस थी वियो वरी। चई यार जेको आयो सम्झ में चई ॾिनुमि। घूंघट खईं, चई सिंधीअ में ई थो चवांसि चंड ॾिठो पर तो जहिड़ी चंडी न ॾिठी। तव्हां सभई घर में रोटी खाइण खां पहिरियों हथु जोड़ंदा आहियो भॻवान ते? हा या न? हिकु ॿी ख़ासियत ॿुधायांव पंहिंजे ज़ाल जी। रोटी अहिड़ी ठाहींदी आहे जहिड़ी ज़हर। असांजे घर में असां हथु खाइण खां पोइ हथु जोड़ंदा आहियूं। हे परमात्मा असांजी भुल चुक माफ़ कजांइ, जेको खाधो आहे हिन ते हज़म करजांइ। मूंखे लॻे थो असां वटि असां हिकु अहिड़ी फैमिली आहियूं जंहिंजो कुतो, असां वटि कुतो आहे टॉमी, उहो रोटी खाइण खां पोइ इनो खाईंदो आहे। ससु आई घर, मां दान ॾिनीमांसि, चई छा थी मुआ? मां चयो मम्मी
खाधो ई नथी ठाहे, खाधो अहिड़ो थी ठाहे जहिड़ो ज़हर। चई पुट मूंखे गानो ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे, अलाए ख़बर नाहे छो, आवाज़ बि सुठो न अथसि, पर चवंदी आहे मूंखे जेकी शइ ॿुधायो गानो ॻाई ॿुधायो, मूंखे गानो ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे, जेको चवणो थी ॻाई करे ॿुधाए। मां चयो मम्मी मां सिंगर त न आहियां। चई ख़बर आहे ॿेड़ीअ ॿुढा, जेको अथई पर ॻाई करे ॿुधाए, धाम बि करणी थी ॻाई करे कर। त मां हिकु नंढो नगमो तयारु कयो, छोकी हिकु ॾींहुं हिन कुझु डिश ठाही, हुन डिश ते मां जॾहिं खाधो मुंहिंजो जेको हुन से करे उतां ॿुधंदो हाणे, त मां हे गानो ॻाई ॿुधायोमान सस ते। ज़ाल तरिया पकोड़ा, मूं जो खाधा पकोड़ा, मिर्च एॾा विधई, अखियुनि मां वई आया ॻोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा, सावा मिर्च 4 विधई, ॻारा मिर्च धार विधई, दाना बार बार विधई, चटणी ऐं आचार विधई। खाइनि खका पोड़ा, वाजो तरी पकोड़ा, मिर्च एॾा विधई, वहंदा रहिया ॻोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा, पकोड़नि जो रंग वावा, ठाहिण जो डंग वावा, खाइण सां ई खंग वावा, खाइण वारा तंग वावा। यण त लॻा हथोड़ा, वाजो तरई पकोड़ा, मिर्च एॾा विधई, अखियुनि मां वई आया ॻोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा, मूड मुंहिंजो ऑफ थियो, दिमाग़ बि ऑफ थियो, पकोड़नि जो ख़र्च एॾो, खीसो मुंहिंजो साफ़ थियो। कयमि घोड़ा घोड़ा, वाजो तरी पकोड़ा, मिर्च एॾा विधई, अखियुनि मां वई आया ॻोड़ा। ज़ाल तरिया पकोड़ा। सोरे जी बि हिकु ॿ ॻाल्हि तव्हां ते ॿुधायां थो। त सोरो बि मुंहिंजो ॾाढो पको, शादी कई हनीमून लाइ अकेलो ई वियो, मार्केट वियो फ्रूट वठणु, केले वारे ते चई, फ्रूट वारे ते चई हे केला कीअं ॾिनई? फ्रूट वारे चई ₹1 जो हिकु। चई छा तूं ॻाल्हि करें भाऊ, 60 पैसे में ॾे न। फ्रूट वारे चई अॻियां हलो, 60 पैसे में सिर्फ़ु छिलको मिलंदो, छिलको। सोरो बि सियाणो, चई हे वटि 40 पैसा, छिलको तूं रख, किलो केलो हिते ॾे। हिकु ॾींहुं सोरो मुंहिंजो ट्रेन में सफ़र पियो करे, साम्हूं चाइनीज़ माण्हू हिकु वेठो हुउसि, कंपार्टमेंट में सिर्फ़ु 2 माण्हू, मुंहिंजो सोरो ऐं चाइनीज़ माण्हू। कंपार्टमेंट में हिकु मच्छर गिरी आयो, चाइनीज़ ॾिठई यप पकड़े करे वात में विझी सई। मुंहिंजे सोरे ॾिठो, अच्छा। 5 मिंट खां पोइ ॿियो मच्छर आयो, यकदमि मुंहिंजे सोरे पकड़े वरितो, चाइनीज़ ते ॾिठई ऐं चई ख़रीदेगा क्या? खिलंदा रहियो। वरी मां ईंदुमि तव्हां वटि, हिकु तारनि जी गूंज थी वञे।